मामा के ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकानो 7 नंबर नाको जी रहवासन मुस्मात सोबिया ख़ातून पंहिंजे मासूम पुट सां गॾिजी बाअसरनि जी मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सिंध लारकानो जे हेड ऑफिस में अची करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बाअसर अब्दुल वाहिद रईसानी खातून मामो ग़ुलाम नबी सरवर मुमताज़ अली असलम ऐं ॿियनि माइटनि मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस इरफान अली बिरोय खे घरां कढी छॾियो आहे ऐं असांजे घर मथां कब्ज़ो करे समूरो सामान हड़प करे छॾियो आहे। जॻह जा काग़ज़ात असां वटि मौजूदु आहिनि। हाणे मुंहिंजे मुड़ुस ऐं मूंखे मारण जी कोशिश कनि था। अहिड़ो इतला हद जे पुलिस स्टेशन वलीद ते NC दाख़िल कराई, पर हद जी पुलिस उन्हनि बाअसरनि सां बिटियो बणियल आहे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सेशन कोर्ट लारकानो ऐं निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस मक़बूल बाकर, IG सिंध, DIG लारकानो, SSP लारकानो ऐं वसवारनि खे गुज़ारिश थी करियां त बाअसरनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं ग़रीब न्याणीअ सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मूंसां ज़ुल्म मां मुंहिंजी जॻह ते कब्ज़ो लॻियल आहे। मां दर थी वई आहियां। मुंहिंजो चाचो मूंखे हाणे हिसो नथो लारकानो के अपील आहे त मुंहिंजो महिरबानी करे मुंहिंजो हिसो मूंखे वठी ॾियनि। मां ॾाढो दर थी वई आहियां। इंसाफ़ कनि मूंसां। मां ज़िंदगी सफ़ा अलाए कीअं थी गुज़ारियां, हुते कॾहिं कॾहिं हुते। बसि मूंखे हाणे इहो महिरबानी करे मुंहिंजो जॻह जो मूंखे हिसो वठी ॾियो। उन्हनि चयो त माना तूं ईंदीअ निकिरंदीअ न, तुंहिंजा सामान बि असां खणी ईंदासीं। मुंहिंजा सॼो ॾाज जेका मुंहिंजे अम्मीअ बि ॾिनो हुयो न, उहे मुंहिंजा सभु मामा माना खणी विया आहिनि। कोई बि शइ मुंहिंजे लाइ, मूंखे कपिड़ा बि न आहिनि ऐं मुंहिंजे ॿार खे मुंहिंजे मुड़ुस खे कपिड़ा पाइण जे लाइ मां दर थी वई आहियां।